हेलो एंड अस्सलाम वालेकुम यूट्यूब चैनल में खुश आमदीद। तकासुर सूरत तकासुर के उनवान में उठन के लगंदड़ जानलेवा बीमारी की तरफ इशारो है। जॾहिं कंहिं बि उठ के तकासुर की बीमारी लगंदी है तो वो घणो पानी पीअण शुरू कंदो है। एतिरो तो पानी पीअंदो है जो उन उठ जो पेट फाटी पवंदो है, पर उन उठ की उञ ख़त्म नाहे थींदी। कुरान पाक में रब्बुल आलमीन ॿुधाए थो त इंसानी माशरे में भी अक्सर सरमाएदार ऐं जागीरदारनि खे इहा बीमारी लगंदी आहे ऐं उन्हनि जी दौलत जी हवस उन्हनि खे सफ़ा अंधो गुंगो ऐं ॿोड़ो करे छॾींदी आहे। तकासुर जी वबा इंसानी माशरे में इंसान जी ज़ात, इज़त ऐं आबरू खे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदी आहे, मगर ख़त्म थियण जो नालो ई नाहे वठंदी जेसिताईं हुन बीमारीअ में मुब्तला मरीज़ क़ब्र ताईं न पहुचे।